जी नाज़रीन, हिन वक़्तु मां मोरो शहर में बीठो आहियां। अचो त मोरो शहर जे माण्हुनि खां पुछूं था त मोरो शहर जो नालो कीअं पियो ऐं हिते जेके बुनियादी मसइला आहिनि उन हवाले सां अचो त हिननि सां ॻाल्हियूं कयूं त हिननि जो छा चवणु आहे। वाहिद हुसैन डायरी दरगाह जे पासे में जी हा, बसि हिते घणो टाइम थी वियो आहे। साईं जे पासे में गुल खपाईंदा आहियूं, गुलनि जी दुकानु आहे। साईं वॾी गादी आहे, घणे टाइम खां वठी साईं जी गादी ठहियलु आहे ऐं हिते वेठल आहे। साईं जो नालो प्यारो फ़क़ीर आहे उर्स गौस अली शाह, मोरो शहर में। जी हा, मोरो शहर जे विच में मेन रोड शाही बाज़ार। हा, साईं हूअं लॉकडाउन जे करे फ़िलहाल टाइम टेबल जे हिसाब सां जहिड़ो टाइम रखियलु आहे उन टाइम ते क़ाइमु थींदी आहे, हूअं खुलियलु। हा, साईं जी करामत त उन टाइम में असां ताईं पोइ आया आहियूं, साईं असांखां अवल जो आहे त उन टाइम में साईं जॾहिं हयात हुनजी साईं जी करामत हुई। ऐं साईं ख़ासि करे रली में हूंदो आहे ऐं हुनखे हीउ जेको आहे सो वेस पसंदि न हूंदो आहे जेको असां पाईंदा आहियूं। ऐं साईं जी भेट साम्हूं आहे जेको मुसाफ़िर हथ साम्हूं वेठो। माण्हू जो अंदाज़ न आहे, बसि उहो माण्हू ॿाहिरां बि ईंदा आहिनि, हितां जा बि हूंदा आहिनि। बसि पोइ हाणे जिथां साईं जंहिंखे घुराए, जे माण्हुनि जूं बासियूं हूंदियूं आहिनि जंहिंजूं पूरियूं थींदियूं आहिनि पोइ ईंदा आहिनि। हा हा, पूरी थींदी। इम्तियाज़ अली मशहूरी, मोरो शहर जा रहाइश आहियूं असां। असुलु असां मिठणी खां ओर ते ॻोठ आहे असांजो गुलमंद मशहूरी। हींअर असांखे 35 साल थी विया आहिनि हिते मोरे में रहंदा। मोरे शहर जे आसपास केतिरियूं दरगाहूं आहिनि ऐं कहिड़ियूं मशहूरु आहिनि करामतूं? साईं मोरे जे आसपास रुगो दरगाहूं आहिनि जंहिंजे करे मोरो हले पियो थो। उन्हनि जूं भलायूं आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि जूं कमायूं आहिनि, मुख़्तलिफ़ उन्हनि जा माना आहिनि अहिड़ियूं ॻाल्हियूं। जीअं त साईं मस्तु इहो हाफ़िज़ अली मुराद मस्तु जेको ज़रदारी आहे, उते बि माना जेको माण्हू वञे थो उन जूं ख़्वाहिशूं पूरी थियनि थियूं, हर शइ माना थिए थी। जेको जेकी जहिड़ी तलब करे थो, औलाद जी तलब करे थो, औलाद उनखे मिले थो। ॾियण वारो त रब आहे, पर माना हीलो वसीलो ईअं ई आहे। अलाह जा प्यारा आहिनि, इन्हनि जे वसीले सभु कमु थिए थो। असांजे ॻोठ में दरगाह, असांजे ॻोठ जे साम्हूं गुलमंद मशहूरी जे साम्हूं, उहो साईं ॾाढो माना छा करे चइजे त माना पुॼाईंदड़ पीर आहे। माना साईं असांजो मशहूरी आहे, पंहिंजो दरगाह मशहूरी शरीफ़ लाड़काणे जे ॿाहिरि आहे। उहो असांजो साईं जेको मुर्शिद आहे, ज़ात वारो बि आहे, मुर्शिद बि आहे असांजो। हर जॻह ते हुनजा मुरीद आहिनि, वेंदे कराची ताईं, माना सॼी सिंध, पंजाब, माना हर माना सूबे में हुनजा मुरीद आहिनि। उन जूं करामतूं ईअं आहिनि जो साईं खे पंहिंजा फ़क़ीर आहे उहे चवनि पिया त साईं असां रेस केनाल जे भरिसां हुनजी बनी, हुनखे चवनि पिया असां रेस केनाल ते नथा ट्रिपी सघूं, नंढड़ी काठी, हुनखे चवनि पिया त असांखे ट्रिपायो। ऐं अॼु तव्हां पंहिंजो करामत ॾेखारियो। साईं चवनि ठीकु आहे, तव्हां बिस्मिल्लाह करे हथ हीअं ॿधो त अखियूं नूटियो, तव्हांखे पाणी अॻे पासे पहुची वेंदासीं। हिननि बिस्मिल्लाह करे हीअं हथ ॿधा, जेके 5-8 ॼणा हुया सभु वरी साईं चवनि हाणे अखि खोल, अखि खोलियूं त वरी ॿिए पासे वेठा। नंढा ॿार माना मश्करी मज़ाक़ कंदा, साईं सां चवंदा साईं असांखे हीअ शइ खपे, हीअ शइ खपे, हीअ शइ खपे, ऐं वालदेन नथा वठी ॾियनि, असां किथां वठूं। या ॿरहड़ी जो माहौल हूंदो, हुते का अहिड़ी शइ फैसिलिटी कान हूंदी। पोइ साईं वण खे धुणो ॾींदो, चवंदो जंहिंखे जेका शइ खपे उतां तव्हां उहा खणो, ॿारनि खे उहा शइ मिलंदी। ऐं उते दीवारी हिकिड़ी कंहिं फ़क़ीर चयो साईं खे, साईं त इहो ट्रेन माना बीह वई आहे, त साईं चयो भित खे त इहो भित हल ते भित बि हलणु शुरू थी वई, हुन ट्रेन बि हलणु शुरू थी वई। साईं असांजो मोरो शहर जेको आहे, पहिरीं मोरे जो नालो हुयो मखण मोरो, पोइ वरी हिनखे सॾियो वियो मोरो शहर सॾियो वियो। ऐं मोरो असांजो ॾाढो ख़ूबसूरत शहर आहे ऐं मोरे में तमामु सुठा माण्हू रहंदा आहिनि। आस पास सुठा शहर लॻंदा आहिनि असांखे। दादू लॻंदो आहे, ज़िलो नौशारो फिरोज़ लॻंदो आहे, नवाबशाह डिवीज़न लॻंदो आहे। उन खां पोइ जेको आहे सो हिते दरगाहूं आहिनि काफ़ी, चारई साइडुनि ते असांखे दरगाहूं आहिनि, सुठियूं दरगाहूं आहिनि। ऐं साईं हाफ़िज़ अली मुराद मस्त जी दरगाह आहे, तमामु वॾी दरगाह आहे, तारीख़ी दरगाह आहे। उन खां पोइ ॿियूं काफ़ी दरगाहूं आहिनि ऐं ॾाढो बहितरीनु शहर आहे असां मोरो। असां सभु मोरे जा रहंदड़ माण्हू आहियूं
समाजी हिते वॾा वॾा अदबी शाइरी मोहम्मद लाइक ज़रदारी बि तमामु लेखक हुयो, शाइर हुयो ऐं तमामु सुठा बहितरीनु माण्हू हिते रहंदा आहिनि मोरे शहर में। मोरे में दरगाहूं मशहूरु आहिनि ऐं मोरे में तमामु शयूं मशहूरु आहिनि। ॿियूं अहिड़ियूं शयूं ख़ासि आहिनि जेके असांखे ख़बर न आहिनि, जेके शयूं आहिनि ख़ासि। पहिरियां मखण मोरो हुयो, पोइ वरी हिन ते नालो मोरो पियो। वधीक असांखे ॼाण न आहे त माना नालो कीअं पियो या तारीख़ असां पढ़ी न आहे, पर इहे ॿुधण में अचे थो त पहिरीं मखण हुयो, पोइ वरी मोरो शहर नालो पियो मोरे शहर जो। बुनियादी सहूलियतूं कुझु आहिनि, कुझु सियासतदान सभु खाई विया माल, कुझु सहूलियतूं आहिनि, कुझु न आहिनि। बाक़ी पीपल्स पार्टी जो दौरु आहे जेको आहे सो उन्हनि कुझु कमु कराया आहिनि ऐं उन्हनि कुझु कमु थिया आहिनि। अञा शुक्र आहे, सुठो शहर आहे असांजो मोरो। बहितरीनु माण्हू हिते, सुठियूं समाज जूं शख़्सियतूं, वॾियूं वॾियूं शख़्सियतूं रहंदा आहिनि। जीअं असांजे मोरे शहर खे असांजा आरएस ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई साहब हुया, उन्हनि बि तमामु हिते माण्हुनि खे नौकरियूं ॾिनियूं ऐं इज़तूं ॾिनियूं ऐं उन्हनि बि पंहिंजो वक़्तु सुठो तमामु गुज़ारियो। ॿियो असांजो हिते पीपल्स पार्टी जी शख़्सियत हुई ख़ान मोहम्मद जमाली, उन पंहिंजो सुठो वक़्तु हिते गुज़ारियो। सुठो माण्हू सां उथियो वेठो, सुठो माण्हुनि खे वक़्तु ऐं टाइम ॾिनई ऐं ॾाढो बहितरीनु कमु उन्हनि बि कराया। अलाह से हुनखे जन्नत नसीबु कंदो। 3-4 ॾींहं पहिरियां उनजी डेट थी वई आहे। अलाह से हुनखे जन्नत नसीबु कंदो। हा साईं, सभु बिजली बि आहे, पाणी बि आहे। पाणी मिठो आहे असांजे मोरे शहर जो, गैस बि आहे। शहर में सभु सहूलियतूं जेकियूं अलाह खल्क़ियूं आहिनि उहे सभई आहिनि। हितां जो MP आहे पंहिंजो आरिफ मुस्तफ़ा जतोई मोरे शहर जो। ज़िले जो आहे असांजो ज़ुल्फ़कार बिहण साहिबु MNA। हा साईं, चेयरमैन असां वटि आहे नज़ीर मेमण, उन कुझु कमु कराया आहिनि मोरे जा, सुठा कमु कराया आहिनि मोरे जा। मोरो शहर जेको जेतिरे क़दुरु ताईं माना ॼाण आहे, इहे हिकिड़ो तक़रीबन 70 साल पुराणो हिकिड़ो क़दीमी शहर आहे। हिते काफ़ी माना अहिड़ी क़दीमी शयूं मौजूदु आहिनि ऐं उनखां अलावा मोरो शहर जी जेका ख़ासियत इहा आहे त हीअ सिंध जो माना जेको सिंध आहे, जीअं सिंध जे विच मर्कज़ आहे, मतिलबु सिंध जो जेको मर्कज़ आहे। जीअं हितां असां कराची वञूं ऐं हिन तरफ़ असां कश्मीर ताईं हलिया वञूं त ॿिन्ही तरफ़ जेकर ॾिसिजे त उन हवाले सां असांजो हिते मोरो शहर जेको आहे इहो मर्कज़ रहियो आहे ऐं हीअं त मर्कज़ आहे। छो पंजाब सिंध खां पंजाब खां या कराची खां जेके बि माना माण्हू ईंदड़ वेंदड़ आहिनि, हितां स्टे करे पोइ ई अॻिते माना रवाना थींदा आहिनि। महिमान नवाज़ी जे हवाले सां त हमेशह सिंधी माण्हू जेके हमेशह महिमान नवाज़ रहिया आहिनि ऐं उन हवाले सां त लाज़मी हिन में को ॻाल्हि न आहे त जीअं ई हिते सभु तक़रीबन सिंधी माण्हुनि जी अक्सरियत आहे त महिमान नवाज़ी सां त माना भरपूर ई शइ ॻंढियलु आहे ऐं रहंदी इंशाअल्लाह। हा बिल्कुलु, हितां जे तर्जा जेके माना जेके MP MNA जेके आहिनि, हक़ीक़त इहा आहे जेतिरे तरह सां इहे शहर हिकिड़ो आमदनी जो मर्कज़ बणियलु आहे ऐं जेतिरा हिते पढ़ियल लिखियल नौजवान बि आहिनि, सियासी समाजी वर्कर में हुनजो घणो एक्टिव रहिया आहिनि। उन हवाले सां जिते जेके हिते तर्जा MP MNA जेके माना चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन्हनि जो हिन शहर ते तवजो बिल्कुलु घटि आहे। ईअं हिते ड्रेनेज जा मसइला बि आहिनि, लाइट जो बहिरान बि आहे, गैस जो बहिरान आहे। शहर जे पासे वारे इलाइक़नि में बिजली जो तमामु घणो बहिरान आहे, जिते तक़रीबन 24 कलाकनि में 2 कलाक बिजली ॾिनी थी वञे। माना अहिड़े क़िस्म जा छो जेके हिते असांजा वोटर आहिनि, जेके माना नुमाइंदा आहिनि, उहे तक़रीबन 5 सालनि खां पोइ वरी महिमान थींदा आहिनि। बाक़ी इन जे दौरान माना आवाम में उहो काफ़ी घटि ॾिसण में ईंदा आहिनि। इहे आवाम जूं घणी शिकायतूं रहियूं आहिनि हिते। न ईअं बिल्कुलु ई न आहे। इन ॻाल्हि जी त असां चऊं था, मज़मत कंदासीं उन्हनि जे ख़िलाफ़ु त इहे पंहिंजा जॾहिं उन्हनि जा पंहिंजा मुफ़ाद माना आवाम में जॾहिं ईंदा आहिनि त उहो आवाम में मेड़ मिन ते काफ़िलनि सां ईंदा आहिनि, मोटर साइकिलनि ते बि हिते अची वर्क कंदा आहिनि, पंधु बि वर्क कंदा आहिनि या माण्हुनि वटि बि ईंदा आहिनि
ईअं ई मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त हुननि उहो असांजे मोर जे शहर जे माण्हुनि वटि ईअं ईंदा आहिनि जे हुननि खे इहा बि ख़बर कोन हूंदी आहे अगरि कंहिं वटि ताज़ियत ते वञिणो आहे त हुनजी माई अगरि फोत थियल हूंदी त उहो चवंदा त यार इहो असांजो भलो दोस्त हो जेको गुज़ारे वियो हीअ ॾाढा हिन सां सुठा लॻा पिया हुनखे इहा ख़बर कोन हूंदी त माई गुज़ारे वई या मर्द गुज़ारे वियो आहे त अहिड़े क़िस्म जा माना हिननि जा रवैया बिल्कुलु आहिनि इहे त जिते किथे सॼी सिंध में बि आहे पर हिते बि ईअं आहे बिल्कुलु सुस्त तरीक़े सां माना जीअं ॾिसो सॼी सिंध में इहे हालात लॻे पिया आहिनि इन ई तरीक़े सां सुस्त तरीक़े सां माना कमु हलनि था कुझु मख़सूस कमु हलनि था जिते उन्हनि जा पंहिंजा ज़ाती घणा मुफ़ाद आहिनि या उन्हनि जा पंहिंजा इलाइक़ा आहिनि जिते उन्हनि खे पंहिंजे माना ज़मीनूं आहिनि छो जो हिते वॾेरकी निज़ाम बि तमामु घणो आहे तव्हांखे ख़बर हूंदी हिते माना गुलाम मुस्तफ़ा जोतई साहिबु उन्हनि उहे बि माना हिन तरह जा माना वज़ीर निगरान वज़ीर आज़म बि रही चुका आहिनि या उन्हनि जो ख़ानदान हिते सियासत कंदड़ ई आहे हींअर बि माना उन्हनि जो माना जेको पुटु आहे आरिफ मुस्तफ़ा साहिबु उहो बि सियासत करे थो लेकिन हिते माना जिते आम जेके सहूलियतूं मिलणु घुरिजनि आवाम खे उहे सहूलियतूं मौजूदु न आहिनि हा लॉकडाउन जे हवाले सां तमामु घणो माण्हुनि ते असरात पिया आहिनि ऐं माण्हू तमामु बेरोज़गारी बदहाली वारी माना ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि ऐं उन लाइ माना हुकूमती इक़्तिदाम माना बिल्कुलु न हुअण जे बराबरि आहिनि ऐं माण्हू तमामु माना परेशानी वारी कैफ़ियत जी ज़िंदगी गुज़ारनि पिया उहा त पहिरियां तमामु घणी हुई पर जेकॾहिं हीअ माना लॉकडाउन जेको लॻो आहे हीअ असां इन लॉकडाउन खे अवामी राय जे हवाले सां असां हिन खे इहो महसूसु कयूं था त हुकूमतनि जा गवर्नमेंटनि जा पंहिंजा मुफ़ादी हीअ जेको नाफ़िज़ सिस्टम कया विया आहिनि जंहिंमें आवाम खे सिर्फ़ु निचोड़णो आहे उनखे वधीक बदहाली जी तरफ़ धिकणो आहे ऐं जेके बेरोज़गार आहिनि उनखे वधीक बेरोज़गार करिणो आहे बदहाली बुख बेरोज़गारी वधाइणी आहे असां हिन क्षेत्र चवंदा आहियूं हिते माना अॻु में बि काफ़ी आहे पर हिन मामलातनि जे करे हिन लॉकडाउन जे करे ख़ासि तौर ते जेको निचरो तबिक़ो आहे उहो तमामु घणी परेशानी वारी माना कैफ़ियत में आहे ऐं उन जे लाइ माना हुकूमती जेके दावाऊं कई वियूं आहिनि त भई उन्हनि खे असां घर वेठे राशन पहुचाईंदासीं ऐं घर वेठे असां उन्हनि खे मतिलबु पंहिंजो उन्हनि खे पैसा पहुचाईंदासीं अहिड़ो को बि इक़्तिदाम न कयो वियो आहे जेके हाणे हुकूमती जेके इक़्तिदाम कया अथव 12,000 रुपया असां फ़ी ख़ानदान खे ॾींदासीं उहे बि मनपसंदि माण्हुनि खे पंहिंजनि ॾिना विया आहिनि जेके हक़दार आहिनि उन्हनि ताईं उहे शयूं न पहुची सघियूं आहिनि साईं हिते पंहिंजो जेको त ज़रात तमामु सुठी थींदी आहे हिते वणनि जो फ़सुलु थींदो आहे तमामु बहितरीनु फ़सुलु थींदो आहे कणिक जो फ़सुलु थींदो आहे तमामु बहितरीनु सारियुनि जो थींदो आहे कमनि जो थींदो आहे हिते ज़रात जे हिसाब सां माना मोरो तमामु सुठो हिकिड़ो मरकज़ी शहर माना सॾिजे थो हा मतिलबु मां ॿुधायो त माना अंबनि जो हिते तमामु घणो माना जेको अचे थो खजनि जो आहे फ्रूट माना हर क़िस्म जो फ्रूट तक़रीबन हिते पंहिंजे तर में माना इहे पैदा थींदड़ मेवात माना हिते आहिनि जी नाज़रीन तव्हां हितां जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हुननि जो चवणु आहे त मोरो शहर जेको आहे मखण मोरो जे नाले सां मशहूरु हुयो उन खां पोइ मखण जो नालो कटिजी वियो हाणे मोरो शहर बचियो आहे हीअ मोरो शहर हिते बुनियादी सहूलियतुनि जे हवाले सां हिननि ॻाल्हायो त गैस बिजली ऐं पाणी जी ज़रूरतूं मुकमल न आहिनि हिते लाइब्रेरी जी सख़्तु ज़रूरत आहे हुकूमत खां मुतालबो आहे हिते स्पोर्ट ग्राउंड हुजे ऐं लाइब्रेरी बि हुजे कैमरामैन निसार बुगे सां गॾु महबूब जमाली मोरो सोच टीवी सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें. Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.